नासिन पाकिस्तान में गैर कानूनी तौर रहंदड़ अफगान समेत परडेहन खिलाफ इस्लामाबाद में भरपासन वारन इलाइकन में ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। इन हवाले सां असां साइक ब्यूरो बीहर वीडियो लिंक ते मौजूद आहे। धरती टीवी इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण। जी नज़ीर, गैर कानूनी परडेहन खिलाफ ऑपरेशन बाबत वधीक आगाही ॾिजो। जी बिल्कुल, जेके पाकिस्तान में गैर कानूनी तौर ते रहंदड़ शहरी हुआ उन्हनि जी वापसी लाइ जेकी डेडलाइन हुकूमत तरफ़ां ॾिनी वई उहा जेको आहे सो गुज़िरियल ॾींहुं ख़तम थी चुकी आहे ऐं अॼु जेको आहे सो पहिरीं जेको आहे नवंबर आहे ऐं वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमतुनि सां गॾिजी करे सॼे मुल्क में ऑपरेशन जेको आहे सो तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं इन सिलसिले में वफ़ाक़ी घरू खाते तरफ़ां बि जेको आहे सो इहो हुकुमनामो जारी कयो आहे त जिते बि जेको आहे सो गैर कानूनी तौर ते रहंदड़ पाकिस्तान में जेके रही रहिया आहिनि गैर कानूनी तौर ते, चाहे उहे अफ़गानी हुजनि या बंगाली या ॿिए मुल्क जा शहरी हुजनि, बिहारी हुजनि, उन्हनि खे जेको आहे सो हर सूरत में पंहिंजे मुल्क जे लाइ वापसि मोकिलण लाइ जेको आहे सो जेकी कार्रवाई आहे उहा जेको आहे सो तेज़ कई वञे। हिन सिलसिले में जेके टास्क आहे वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सूबाई हुकूमतुनि खे बि ॾिनो वियो आहे ऐं गॾियल तौर ते जेको आहे सो कार्रवाई तेज़ करण जो फ़ैसिलो कयो आहे। अॼु जेको आहे सो इस्लामाबाद ऐं उनजे आस पास जे इलाइक़नि में बि जेको आहे सो वॾे पैमाने ते कार्रवाई कई वई ऐं अॼु जेको आहे सो अडयाला जेल में जेके 64 गैर कानूनी तौर ते जेके गिरफ़्तार किया विया हुआ राति, जिन में जेको आहे सो अक्सर अंग जेको आहे सो अफ़गानियुनि जो आहे, जंहिंमें लॻभॻि जो 64 अंग जेको आहे सो ॿुधाए पियो वञे। उन्हनि खे जेको आहे सो अॼु जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जे हुकूमत जेको आहे सो उन्हनि खे 64 अफ़गानियुनि खे बॉर्डर ते पहुचायो आहे, जिते कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि उते पहुचायो ऐं अॼु उन्हनि खे जेको आहे सो मुंतक़िल कयो वेंदो। उन सां गॾोगॾु जेको आहे सो पीर वधाई जेको इस्लामाबाद जे भरिसां इलाइक़ो आहे ऐं बाराको जेको इलाइक़ो आहे उते बि जेको आहे सो पुलिस जे तरफ़ां वॾे पैमाने ते ऑपरेशन शुरू कयो वियो आहे ऐं पीर वधाई मां जेके आहिनि सो 4 जेके आहिनि सो गैर मुल्की जेके गैर कानूनी तौर ते पाकिस्तान में रहंदड़ आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त बाराको मां 2 ॼणनि खे जेको आहे सो गैर कानूनी तौर ते रहंदड़ शहरनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं उन्हनि खे जेको आहे सो गिरफ़्तार करे जेके सेंटर क़ाइमु कया विया आहिनि जिते अफ़गानियुनि खे या बिहारियुनि खे, बंगालियुनि खे या जेके गैर कानूनी तौर ते रहंदड़ आहिनि पाकिस्तान में उन्हनि खे उते तरसाए पियो वञे। उतां जेको आहे सो बॉर्डरनि ते मोकिलियो वेंदो, जिते जेको आहे उन्हनि खे चकास खां पोइ ऐं उन्हनि जी तलाशी खां पोइ उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजे मुल्क ॾांहुं जेको आहे सो वापसि मोकिलियो वेंदो। पर जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत इन ॻाल्हि जो बि फ़ैसिलो कयो आहे त हाणे तारीख़ गुज़री चुकी आहे ऐं गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो लास्ट तारीख़ ई हाणे जेको आहे सो गैर कानूनी तौर ते रहंदड़ पाकिस्तान में जेके रही रहिया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे सो ऑपरेशन बि तेज़ कयो वियो आहे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं फॉरेन एक्ट तहत जेको आहे सो उन्हनि ख़िलाफ़ जेके आहिनि सो केस दाख़िल करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे।